धारी आबादकारी खिलाफ मुख्तलिफ किस्म जी गलत प्रोपेगेंडा कई पई वञे 20 फरवरी खां पोइ शफी गुरबत जो ऐलान हो सिंध असांजी मां आहे धारिया सिंध छॾे 20 फरवरी खां पोइ सिंध जे मोहबे वतन पंहिंजी उन मज़ाहमत जो तरीक़े ज़रिए धारे जे कारोबार खे निशानो बनायो ऐं उन जे रद्द अमल में हिन संद जी गादी सां तालुक़ रखंदड़ साईं जलाल महमूद शाह इंतहाई अफ़सोस सां चवणो थो पए साईं जलाल महमूद शाह ॾींहुं राति इन में लॻो पियो आहे सरकार खां अपीलूं करे रहिया आहिनि जेके पठाणनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि इन्हनि खे गिरफ़्तार कयो इन्हनि खे रोकियो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असांखे साईं जे ख़ानदान मां अहिड़े क़िस्म जी का बि उमेद न पर आउं जलाल महमूद शाह खे एतिरो ज़रूरु चवंदुसि भले तूं अपीलूं कंदो रह ही जेके शिर पसंद आहिनि ही जेके पठाण ख़िलाफ़ जेके जिदोजहद करे रहिया आहिनि तव्हांखे घबराइण जी का ॻाल्हि कान्हे इहे तव्हां लिकाए ॻाल्हि न कयो धारे जे ख़िलाफ़ जिदोजहद जो ऐलान शफी गुरबत करे रहियो आहे ऐं उन जे ख़िलाफ़ कार्रवायूं सिंध जा मोहबे वतन जीअं सिंध मुतहिदा माहद ऐं जीअं सिंध क़ौमी वाद कारकुन करे रहिया आहिनि भले उन जा नाला खणी ऐं गवर्नमेंट खे चओ जीअं सिंध मुतहिदा माहद ऐं जीअं सिंध क़ौमी वाद ख़िलाफ़ ऑपरेशन सिधी ॻाल्हि कई रुमाल में वेड़े ॻाल्हि कई ज़रूरत ई न आहे अॼु पार्टी चेयरमैन जे तरफ़ां पठाण आबादी या सिंध में धारे जे ख़िलाफ़ जेका बि जिदोजहद थी आहे उनखे पंहिंजे चेयरमैन जे तरफ़ां क़बूल थो कयो इहा जिदोजहद जीअं सिंध मुतहिदा माहद जा कारकुन ऐं सिंध जा मोहबे वतन करे रहिया असांजी हिन जिदोजहद खे साज़िश चयो थो वञे मां उन्हनि खे ॿुधायां थो असां सिंध खे बचाइण लाइ जेकॾहिं इहा साज़िश आहे तॾहिं बि बार बार इहा साज़िश कंदासीं असांजी जिदोजहद खे जेकॾहिं के दहशतगर्दी चए थो त मां उनखे बि चवां थो जेकॾहिं असांखे सिंध बचाइण लाइ इहा दहशतगर्दी आहे त असां इहा बार बार सरकार असांखे सिंध खपे असां सिंध जे मुस्तक़बिल जे ॾाढो ज़िम्मेवार नस्ल जे ॾाढो ज़िम्मेवार